हवासा ख़बर शेयर कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कश्मीर में पुलिस ऐं रेंजर्स जो कच्चे में गॾियल ऑपरेशन कयो वियो आहे। 10 खां वधीक शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अहम ख़बर आहे। हवासा शेयर कंदासीं। गिरफ़्तार जवाबदारनि खे पुछा गाछा लाइ अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। हवासा ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। SSP बशीर अहमद ब्रोही जी अगवाड़ी में घेलपुर वारे इलाइक़े में ऑपरेशन कयो वियो आहे। अव्हां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। जल्द मुक़वी बाज़ियाब कराया वेंदा। SSP बशीर ब्रोही जो इहो चवणु आहे। हवासा ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कश्मीर खां पुलिस ऐं रेंजर्स जो कच्चे में गॾियल ऑपरेशन थियो। 10 खां वधीक शकी गिरफ़्तार कया विया। हवासा ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। जल्द मुक़वी बाज़ियाब कराया वेंदा। SSP बशीर अहमद ब्रोही जो इहो चवणु आहे। ख़बर हवासा शेयर कयूं। अहम ख़बर आहे। कश्मीर में पुलिस ऐं रेंजर्स जो कच्चे में गॾियल ऑपरेशन कयो वियो आहे। 10 खां वधीक शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। SSP बशीर अहमद ब्रोही जी अॻवानी में घेलपुर वारे इलाइक़े में ऑपरेशन कयो वियो। बशीर अहमद ब्रोही जो चवणु आहे त ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। जल्द मुक़वी बाज़ियाब कराया वेंदा। तफ़सील मालूम कंदासीं कश्मीर में अहमद अली सियाल खां। अहमद, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ॿुधंदो हलां। कश्मीर जीहलपुर जे कच्चे वारे इलाइक़े में जेको आहे पुलिस ऐं रेंजर्स गॾियल ऑपरेशन दौरान जेको आहे 10 खां वधीक शकी जेको आहे माण्हुनि खे गिरफ़्तार करे जंहिंखे पुछा गाछा लाइ अणॼातल हंधि मुंतक़िल कयो आहे। कश्मीर जे कच्चे वारे इलाइक़े जीहलपुर में जेको आहे SSP बशीर अहमद ब्रोही जी अॻवानी में अॼु 6 ॾींहं जी पुलिस जी ऑपरेशन जारी रही आहे ऐं पुलिस ऐं रेंजर्स जी गॾियल ऑपरेशन दौरान 10 खां वधीक शकी माण्हू गिरफ़्तार कया विया आहिनि। SSP बशीर अहमद जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल शकी माण्हुनि खे अणॼातल हंधि मुंतक़िल करे जंहिंखां पुछा गाछा कई थी वञे। कश्मीर जे जेको कुझु ॾींहं अॻु मलिक लाड़े इलाइक़े में जेको पंच ॾींहं अॻु जेको आहे चवारी यादि ट्रक ड्राइवर खे अगवा कयो ऐं ज़ख़्मी कयो। तंहिं बाद जेको आहे शहर गैंग जे ॾोहारियुनि ख़िलाफ़ कस्बो जे कच्चे घेलपुर वारे इलाइक़े में जेको आहे रेंजर्स पुलिस जी गॾियल ऑपरेशन शुरू कयो वियो ऐं जल्द हुन खे बाज़ियाब करायो वेंदो। इहो SSP बशीर अहमद ब्रोही जो जेको आहे दावा आहे। महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ।